जी नाज़रीन, इन वक्त असां पीर वसण भरिसां ॻोठ हाजी गुलाम रसूल आमर में मौजूद आहियूं, जिते 2.5 महीना गुज़रण बावजूद बि हिननि जे घरनि मां ई ॻोठ मां पाणी निकाल न थी सघियो आहे, जॾहिं त घरनि में 4 खां 5 फुट पाणी हिन वक्त बि मौजूद आहे। ऐं हिते जेको आहे हुकूमत जी का बि वार न थी आहे इन्हनि मुतासिरनि जे लाइ। अचो त हिननि सां ॻाल्हि ॿोल कयूं त हिननि जो छा चवणु। काफ़ी अरसे खां असांजे ॻोठ जे अंदरि तक़रीबन 6.5-7 फुट पाणी मौजूदु आहे, जेको हिन वक़्तु हिकिड़े समुंड जी ॾेखाई ॾे रहियो आहे। हिन वक़्तु ताईं गवर्नमेंट जे तरफ़ां को बि रिलीफ पैकेज असांजे ॻोठ खे न मिलियो आहे। अता केतिरे क़दुरु बि रोड रस्ता पाणी जे अंदरि आहिनि, काफ़ी सारा घर ड्रही पट थी चुका आहिनि, लेकिन हिन वक़्तु ताईं को बि वस वारो या तक जो चूंडियल MP MLA लड़ी न आयो आहे। ऐं केतिरा ई ॿारड़ा फौत थी चुका आहिनि, पर हिन वक़्तु ताईं को बि डॉक्टरनि जी का टीम जेको आहे असां वटि न पहुती आहे। KTN जे तरफ़ां जेको आहे असां वटि हिकिड़ी टीम पहुतल आहे, जंहिं काफ़ी सारी जेको आहे दवा ग़रीबनि मिस्किननि जे अंदरि विराई आहे। ॻोठ में पाणी तक़रीबन घणो आहे, रस्ता बि कोन्हनि के, ऐं ॻोठ जा स्कूलनि जा नंढा ॿार बि दरपदर आहिनि। असांजो ॻोठ सॼो मुकमिल तबाह थी वियो आहे। 6 खां 7 फुट ताईं पाणी आहे, रस्तो बि असांखे कोन्हे को। असां ॿेड़नि जे वसीले पाणी दवाऊं वठूं था। अॼु जेकी कैंप लॻी आहे KTN जे तरफ़ खां, असांखे वॾी तकलीफ़ आहे, असां वॾा परेशान आहियूं। असां वटि 5-6 साल फसल बि न थींदो असां वटि। ॿुढा पिया आहिनि, पाणीअ में ॾुखियो अचु वञूं था, ऐं नंढा ॿार बीमार आहिनि, परेशान आहियूं ॾाढो। का शइ न मिली आहे हुकूमत जे तरफ़ां, ॾाढी तकलीफ़ आहे। जेको आहे पाणी 5-6 फुट पाणी बीठो आहे, जिते असांखे अचण वञण जो बि रस्तो न आहे, ऐं असांखे को राशन बि न मिलियो आहे, न टेंट मिलियो आहे, न कुझु न कुझु। असांजे ॻोठ में सॼा घर किरी पिया आहिनि, जीअं त माण्हू भिटुनि ते वञी वेठा आहिनि। असांखे टेंट बि न मिलिया आहिनि, भूंगड़ी वॾे वेठा आहिनि। जी नाज़रीन, तव्हां हिननि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि हुकूमत खां अपील कई आहे त असांजे ॻोठ मां जल्द खां जल्द पाणी निकाल कयो वञे, त जीअं असां जेकी पंहिंजी ज़िंदगी आहे उहा रोज़मर्रा जे मामूल ते आणे सघूं। कैमरामैन हाजी अली अकबर सां फयाज़ अली ज़रदारी, KTN न्यूज़, पीर वसण।